मंदिर के फतह करना दुआ कयो साईं पंहिंजो जुब्बो मुबारक ॾिनस जॾहिं समझी त मुंहिंजो लश्कर हार थो खाए तो भई जुब्बो हथन में करे खुदा वट सजदो करे इन जुब्बे जे वसीले सां दुआ घुरजा त तोखे फतह नसीब ॾाढा न चई इश्तिहार ॾिसो ऐलान ॿुधो त ही मिस्कीन गुनहगार अचे थो त मिस्रीअ जी ग़रीबी चूसो कारा मिर्च बि खाओ गलो खुलियल रहेव मां अचे विहा त मूंखे बि भॼी मारी बादशाह जो अकीदो हो अल्लाह जे वलीअनि में जन सोमनाथ ते हमलो कयईं अॻियां बि ताक़तवर लश्कर हो समझे थो त शायदि मुंहिंजी हार न थी वञे यकदम सजदो करे हजरत ख्वाजा अबुल हसन खरकानी जो जुब्बो हथन में खणी चए थो या रब्बल आलमीन हे तुंहिंजे वलीअ जो जुब्बो आहे उन जे बरकत सां मुंहिंजा बेड़ा पार कर मुंहिंजे लश्कर खे फतह ता फरमा अल्लाह ताला अहिड़ी त तब्दीली आंदी जो हिन जे लश्कर खे फतह मिली ऐं हिंदुनि जे लश्कर खे शिकस्त ऐं हार मिली वई मां त तोखे ॻाल्हि ॿुधाई छॾियो सुबुह केरु अॻु ॾेई अरे जुब्बे में छा रखियो आहे मौली साहब जुब्बे जी ॻाल्हि कई तूं चईस त कुरान करीम खे गौर सां पढ़ सैयदना यूसुफ अला नबीना अलैहिस्सलाम के जन भाइरनि खणी खूह में उछलायो उतां काफ़िले वारनि खणी मिस्र में अची विकिणियो आहे हलंदे हलंदे जेल मां निकिरी बादशाह बनियो आहे वक़्त जो वज़ीर आज़म चओ या सदर चओ बनियो आहे भाइर अन्न वठण जे लाइ विया उन्हनि कोन सुञातो त यूसुफ आहे पर साईं सुञातो त मुंहिंजा भाइर साईं पंहिंजे खादमनि खे फरमायो हिननि खे अन्न बि ॾियो टोयो जेको अन्न जे माप वारो आहे उहो बि बोरनि में विझी छॾिजो पैसा जेके ॾियनि उहे बि बोर में विझी छॾिजो ख़बर ई न पवे त छा आहे ॻोठ वञी खोलींदा पाणे सोचींदा खादमनि ईअं कयो साईं जा भाइर जन ॻोठ आया ॿोरियूं जो खोलियूं त पैसा बि वापसि आहे टोयो बि वापसि हो हर शइ वापसि हुई पोइ हज़रत याकूब वटि आया बाबा हीउ ॾिस कहिड़ो न भलो बादशाह आहे असांखे वरी मौक़ो ॾे त वञूंसि वञी ॿियो दफ़ो बन वठी हज़रत याकूब फरमायो मूंखे डपु थो थिए बाबा असां केरा न वेंदासीं तॾहिं हज़रत यूसुफ अञा नंढो हो इहो बि असांखे ॾे चयो त तव्हां खूह में उछलाए छॾियो उनखे त पघर खाई वियो तव्हां चयो वरी रोंदा मूं वटि आया हो त बाबा तव्हांखे पघर खाई वियो उहो त हाणे आहे ई कोन तव्हां वञो अन्न था वठी अचो वञो जॾहिं आया हज़रत यूसुफ वरी सुञाता अधे जन अची विया आहिनि पाण फरमाई पंहिंजे खादमनि खे हिननि खे वठी विहारियो विहारण खां पोइ फरमाई भला ख़बर त ॾियो तव्हां यूसुफ सां छा कयो हो अल्लाह ॿियो को अॼा त कुहराए न तव्हां यूसुफ सां छा कयो हो निहारे जो इन्नक अंत ल यूसुफ यूसुफ तू आई न जी हाँ मां आहियां बाबा जी ख़बर ॾियो जैसे बाबा जी नज़र बंद थी वई आहे वबियत ऐनाहु मिनल हुज़्न दुख जे करे अखियूं सफ़ेद थी वियूं आहिनि अव्हांखे ॾाढो यादि कंदो आहे साईं फरमायो हाणे तव्हांखे ग़लती माफ़ आहे अन्न बि खणी वञो पर बाबा खे वठी अचो जॾहिं मोटी आया पंहिंजे पीउ सां ॻाल्हि कयूं
साईं फरमायो हलो सॼो काफ़िलो तैयार करे आया हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे दिलबर पीउ खे मिलियो अखियूं ठरी पियुनि अखियुनि मुबारकनि ते जेके पर्दा चढ़ी विया हुआ हज़रत यूसुफ पंहिंजो जुब्बो ॾिनो हो भाइरनि खे त जॾहिं बाबा वटि पहुतो ही कपिड़ो मुंहिंजे बदन जो आहे बाबा जे अखियुनि ते विझिजो त अखियूं रोशन थी पवंदियूं क़ुरान करीम जो वाक़ियो ही अल्लाह जो क़ुरान जो वाक़ियो अदड़ा जे यूसुफ जे कपिड़े सां वियल नूर वरी थो अचे त ॿुधा त मुंहिंजे दिल पर नबी जे कपिड़े जो छा शान आहे उन जो छा मक़ाम हूंदो हज़रत उम्मुल मोमिनीन सय्यदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे घर में वेठी आहे हुज़ूर ॿाहिरां आया अम्मा वधी हबीब जे पाक कपड़नि खे हथ पई लॻाए साईं पुछनि था छा थी ॾिसी क़िबला हेॾो मींहुं पियो वसे अम्मा जा कपिड़ा आला छो न थिया आहिनि साईं फरमायो किथे आहे मींहुं जिसे मां तव्हांखे मींहं में ई ॾिठो आहे पाण फरमायो मथे ते छा ढकियो अथई क़िबला अव्हां जी चादर फरमायो आयशा हज़रत रूमी माना कई नेस्ती पा राज़ इब्रे ई समा हस्ते इब्रे दीगर समा आशा ही कक्कर हिन आसमान जो न आहे आसमान बि ॿियो आहे कक्कर बि मथूं आहे मींहुं बि मथे पियो वसे क़िबला को मूं कीअं ॾिठो फरमायो तो मथे ते मुंहिंजी चादर ढकी आहे मुंहिंजी चादर जी बरकत जो तोखे आसमान ॿिए मथां मंज़र नज़र पिया अचनि मां तोखां पुछां थो मुंहिंजा सुहिणा भाउ मुंहिंजे महबूब जा सचा मती चादर वारी जी निगाह मथे आसमान खां लॻे थी वञे ॿुधा ख़ुदि मुस्तफ़ा जी निगाह किथे पहुचंदी हूंदी अब्बो सुन्नी ॾाढो सुन्नी पर ॾाढो सुन्नी पीढ़ीअ जी पीढ़ी जॾहिं खां संद में क़ुरान आयो आहे इस्लाम आयो आहे दीन आयो आहे शरीयत आई आहे तॾहिं खां वठी पीढ़ियूं जूं पीढ़ियूं सुन्नी थका जो थी वञे धारी दूसरी पारी अबा तुंहिंजा अब्बा ॾाॾा हिकिड़े नौजवान मज़हब मटियो पुछण वारे पुछियो दे ख़बर तुंहिंजो अब्बो अम्मा ते कोन हा या न कोन हा पोइ भला उहे जन्नती या जहन्नमी छा चई चईसि जन्नती जे पोइ सुन्नी हा तूं छो छो जहन्नमी थी मुझा पिरी अल्लाह ताला ताके कुरान करीम सा सोने नबी पाक सा मोहब्बत अता फरमाए अल्लाह ताला तवा के इश्क रसूल सा बात फरमाए अल्लाह जी वली जी जुब्बे दे सदके दुआ घुरई सोमनाथ मंदिर फतेह थो जन मोती खाजा अबुल हसन खरकानी वट आयो साईं पुछो दे खबर बादशाह छा थो जे कि बला फतेह करे आयसे फरमायो खैले अर्जा दादी मोजो जुब्बो सस्तो खपाए आयो है रुकी फतेह लाछो दुआ घुरिया तो सोमनाथ मंदिर में रहने वाला बाबा कलमा पढ़ी मुसलमान थी वञन खुदा जे वलियन जो फैज़ आ खुदा जे वलियन जी निगाह खुदा जे वलियन जो कमाल आ मां चाह तो जन वलिय जो ही कमाल आ त नबी सोने जो कमाल सा सुभान अल्लाह चई बुधा अल्लाह फरमाया तो जे कदे फासिदन दीन जे दुश्मनन फसादन गुमराहन बेदीनन जे मुकाबले में
मां दीनदार टोला पैदा न कया हां त मुल्क फना थी वने हां पर बेदीनन के मुकाबले में मु दीनदार आंदा कन तलवार सां फतह कई कन तीर सां फतह कई कन नेज़े खंजर सां फतह कई कन बम सां फतह कई कन वरी रुकी निगाह करे निहारो त काफरन जे कल्बन में त जल्दी अची वई ईमान जो नूर अची वियो इश्क हुजूर अची वियो ऐं उन्हनि जो दिलियूं रोशन थी परे वञी निकितो हा सैयदना रसूलुल्लाह जन हज़रत अली जे घर आया इमाम हसन ॿिया हुआ साईं फरमायो छा नालो रखियो अथई क़िबला